नाज़रीन, तइलीम जे हवाले सां हिकु ख़बर ॿुधाईंदा हलूं त पीरोमल लॻ प्राइमरी स्कूल उमिरि संगरासी गुज़िरियल 8 सालनि खां बंदि पियल आहे। स्कूल जे बिल्डिंग ते बासर माण्हुनि कब्ज़ो करे राइश इख़्तियार करे छॾी आहे, जंहिं सबबु ॻोठाणनि मजबूर थी पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियण बदिरां माल चारण ते मजबूर करे छॾियो आहे। सिंध सरकार जूं एमरजेंसी जे हवाले सां दवाऊं हिकु पासे त ॿिए पासे करोड़ों रुपया तइलीम खाते ते ख़र्च थींदड़ कामोरा तइलीम सुधारण बदिरां माल ठाहिण जे सुधारे में मसरूफ़ आहिनि, जंहिं करे संदुनि नज़रूं सिर्फ़ ऑफिस जे टेबलुनि ताईं महदूद थी वियूं आहिनि, जंहिं करे पीरोमल ऐं भरपासे जा 14 स्कूल काफ़ी वक़्त खां बंदि पियल आहिनि। सिंध सरकार तइलीम जे हवाले सां केतिरो संजीदा आहे, उन जो अंदाज़ो प्राइमरी स्कूल उमिरि संगरासीअ मां बेखूबी लॻाए सघिजे थो। इन सिलसिले में असां राब्तो कयो आहे लाइव न्यूज़ जे रिपोर्टर एडी कुंबर सां। एडी कुंबर, पीरोमल ऐं भरपासे में बंदि पियल स्कूलनि जा कहिड़ा तफ़सील आहिनि? सर, पीरोमल ऐं भरपासे जा 14 प्राइमरी बॉयज़ स्कूल अॼु बि तइलीम जे एमरजेंसी दौर में बि बंदि पियल आहिनि। उनजी सर्वे रिपोर्ट जॾहिं करणा पहुतुसि त ॻोठ हाजी खान गाहो, GPS बच्चन गाहो, GPS मोब जुणे जो, GPS सूफ मुफ्ती, GPS अब्दुल सलाम जुणे जो, GPS अब्दुल सलाम रिज़न जो समेत 14 अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंजो लखे रुपए जे लाॻत सां बिल्डिंगूं त तइलीम थियल आहिनि, मगर उन्हनि में तइलीम खाते जी बेध्यानी सबबु उस्ताद अॼु बि मुक़ररु न थी सघिया आहिनि ऐं छवें मासूम ॿारनि जी तइलीम जेका आहे उहा दाव ते लॻल आहे। उहे मासूम ॿार अॼु बि तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थी माल चाढ़ण ते मजबूर आहिनि। इहो प्राइमरी स्कूल उमिरि संगरासी जेको आहे उहो 8 सालनि खां बंदि पियल आहे। छा तइलीम खाते जे ऑफिसरनि जी हिते निगाह नाहे पई कॾहिं? सर, उमिरि संगरासी जो स्कूल GPS उमिरि संगरासी जी जेका बिल्डिंग आहे उहे लखे रुपए जी लाॻत सां जेका बिल्डिंग तामीर थियल आहे, मगर तइलीम खाते जी एमरजेंसी जूं दावाऊं सिर्फ़ु दावाऊं रहिजी वियूं आहिनि। इन मां साफ़ ज़ाहिर थिए थो जो तालके सांगर जे मेन रोड ते जेको आहे इहो स्कूल आहे उन में 8 सालनि खां उस्ताद मुक़ररु न थी सघियो आहे। तंहिं करे ॻोठाणनि जेको आहे सो अजा क़ाइमु करे उन में राइश इख़्तियार कई आहे। ऐं जॾहिं असां हुन जा फुटेज वठणु वियासीं त नाज़रीन इहे फुटेज असांजा ॾिसंदा बि हूंदा त हुन में वॾेरे जो भाण पियल आहे ऐं माल ॿधल आहे ऐं खटूं पियल आहिनि, बिस्तरा पियल आहिनि, जीअं त हुते जा ॻोठाणा आहिनि। स्कूल बंदि हुअण करे उन्हनि राइश इख़्तियार करे छॾी आहे। तइलीम खाते जी हिन पासे का बि अखि न खुली आहे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया तोड़े प्रिंट मीडिया ते अहिड़ियूं ख़बरूं बि रिपोर्ट थी चुकियूं आहिनि। एडी कुंबर, इहो ॿुधाईंदा हलो त सिंध सरकार जेको तइलीम खाते में एमरजेंसी जो जेको ऐलान कयो हो, छा इहो लाॻापियल पीरोमल ऐं भरपासे में जेके तइलीम खाते जा ऑफिसरनि छा उन्हनि खे इन ऐलान जी अञा ताईं ख़बर न पई छा? सर, बदनसीबी बदकिस्मती चइजे जो सिंध सरकार जी या तइलीम खाते में जेका एमरजेंसी क़ाइमु थियल आहे उहा सिर्फ़ु एमरजेंसी नाले ताईं महदूद आहे। ऐं पीरोमल सिटी जेको आहे उन में मासूम नियाणियूं 160 तइलीम हासिल कनि थियूं, मगर गवर्नमेंट जर्नलिस्ट प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जेका आहे सा गुज़िरियल 15 सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे। डिप्टी कमिश्नर अॻोणे उमर फारूक बिलो जे हिदायतनि ते पीरोमल ऐं भरपासे जा कुझु स्कूल खुलिया हुआ। हींअर बि मासूम नियाणियूं जर्नलिस्ट मिडल स्कूल में हिकु तमामु मिलियल आहे। हिक ई कमरे में 160 शागिर्दियाणियूं अॼु बि पट ते वेही तइलीम हासिल करण ते मजबूर आहिनि। जी, एडी कुंबर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।